मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं अॼुकल्ह जे ज़माने में अगरि असांजो को जाइज़ी कमु आहे उहो बि रिश्वत खां बग़ैर नथो थिए, छा असां रिश्वत ॾेई सघूं था या न? कोई बि कंहिं बंदे जो जाइज़ी कमु आहे, अॼुकल्ह तमामु घणा अहिड़ा मामला थी विया आहिनि जो बंदनि जा जाइज़ी कम बि बग़ैर रिश्वत खां नथा थियनि। ईअं आहे न साईं, तमामु वॾा जाइज़ी कम जेके जाइज़ कमु। हाणे तव्हां नौकिरी खां रिटायर थिया हो, तव्हां पंहिंजी पेंशन वठणु चाहियो था त उहो चवंदा सभ खां पहिरियां हिते ₹1 रुपयो रखंदे पोइ तुंहिंजा पैसा तोखे मिलंदा। त हाणे ग़रीब वञे काॾे? हे वञे काॾे? हे टेंशन में न त हाणे यार इहा रिश्वत न आहे। ॾिसो ज़ाहिरी तौर में त रिश्वत आहे न, त उहो ज़ालिम जेको ₹1 रुपयो वठे थो उहो ₹1 रुपयो छा जो थो वठे? उहो चवंदो ₹1 रुपयो ॾींदा पोइ तुंहिंजा मामला असां सिधा कंदासीं, तकड़े में तोखे हथ में पैसा पकड़ाईंदासीं। उन सूरत में तव्हां अॻिले के पैसा ॾेई सघो था जॾहिं तव्हांजो को हक़ु हुजे, जाइज़ी कमु हुजे। नौकिरी में तव्हां बिल्कुलु पास थी विया हो, नौकिरी में तव्हां बिल्कुलु पास ऐं तव्हां उन नौकिरी जे अहल बि आहियो। हाणे आॾो तव्हां खां ऑफिसर मुतालबो कनि था त जेसि ताईं ₹2 रुपया न ॾींदे तेसि ताईं इहा नौकिरी तोखे असां न ॾींदासीं। त हाणे इन सूरत में छा करिणो? सभ खां पहिरियां इन सूरत में अलाह सां तालुक़ु बणायो। त इहा अलाए आॾो जेको आहे दजाल वेठा आहिनि ज़ालिम, हे कहारी को वेठा आहिनि, हे जेकी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि नथा चवंदा ₹2 रुपया। हाणे मां ग़रीब माण्हू एतिरा पैसा आणिया कॾा? या जेकॾहिं पैसनि जी वुसत आहे त पोइ त हे रिश्वत आहे। रिश्वत जे बारे में अलाह जे नबी छा फरमायो? रिश्वत खाईंदड़ ऐं ॾींदड़ ॿिन्हिनि जे मथां ख़ुदा लानत थो करे। त हाणे मां कयां छा? सभ खां पहिरियां अलाह सां तालुक़ु बणाए, अलाह हिन मामले खे कंट्रोल कराए, अलाह इन्हनि जी दिलि में रहम विझ। जेकॾहिं अगरि मामिलो सफ़ा थिए नथो थिए, तव्हांजो हक़ु आहे, हक़ वारा पैसा नथा मिलनि, तव्हां नौकिरी जे अहल आहियो, यानी क़ाबिल नौकिरी पोइ बि नौकिरी नथी मिले, उन सूरत में तव्हां ॾेई सघो था अॻिलनि खे पैसा, त तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न ईंदो। छाजे करे? तव्हां त मजबूर हुयो। जेकॾहिं पैसा न ईंदो तव्हांजो कमु इहो थींदो ई न। आॾो वारो जेको आहे न, जेको पैसा वठे थो, इन लाइ इहे पैसा रिश्वत आहिनि, इहे पैसा इन जे लाइ नाजाइज़ आहिनि, इन जे लाइ इहे पैसा हराम आहिनि। इहे असांजे सिंध में घणा कम था थियनि। तव्हांजो जाइज़ी कमु को थींदो ई न। तव्हांजो हक़ वारो कमु हिकिड़ो सफ़ा सिधो कमु आहे तव्हांजो। ॿुधायो त यार मुंहिंजा सिर्फ़ु पेपर बि पूरा आहिनि, मामला सभु ते आहिनि मुंहिंजा, कोई का गड़बड़ न आहे। हाणे बि मुंहिंजो कमु नथो थिए, ऑफिसर चवंदा 2-3 लख ॾे, त इहे ऑफिसर जेके पैसा वठंदा न, त इहे ज़लील बि थींदा, ख़्वार बि थींदा, रिश्वत बि आहे। तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई लेबल न आहे। छाजे करे? तव्हां इन कम जे अहल हुयव। हा, पर जेकॾहिं अगरि तव्हां इन कम जे अहल न आहियो, तव्हां ॾिसो था हिकिड़ो मां त हिकिड़े जाइल क़िस्म माण्हू आहियां, मां आहियां ई जाइल, मां को पढ़ियल ई न आहियां। हाणे साईं मास्तरी नौकिरी पियो वठणु चाहियां, हाणे पढ़ियल 5 दर्जा बि न आहे स्कूल में, मास्तरी नौकिरी वठणु पियो चाहियां, त अॻिलो ऑफिसर में चयो त ₹10 रुपया ॾे। हाणे तूं ₹10 रुपया जीअं ॾींदे न, त तूं बि लानत में मुस्तक़ थी वेंदी। छाजे करे? त इन कम जो तूं अहल आहीं ई न। ऐं जंहिं कम जो अहल न आहे उनजे लाइ पैसा ॾेई करे उहा शइ वसूल करणु, ऐं आॾो वारो जेको पैसा वठे थो ऐं तूं जेको पैसा ॾींदो, ॿिन्हिनि जे मथां हदीस जे मुआफ़िक़ लानत ईंदी। त जेकॾहिं अगरि कंहिं बि मामले जा अहल न आहियो, त पैसा ॾेई करे पंहिंजो मामिलो सेटल न करायो। हा, कंहिं कम जा अहल आहियो, जाइज़ी तव्हांजो कमु आहे, जाइज़ी तव्हांजो मामला था, उन में जेकॾहिं तव्हांखे पैसा ॾियणा पवनि था, त तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई लेबल न ईंदो। अॻिलो बंदो जेको आहे ज़लील बि थींदो, ख़्वार बि थींदो, ऐं उहो पैसो उनजे लाइ हराम बि आहे। अलाह ताला तमामु साथियुनि खे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।